मोइंजोदड़ो भरिसां ॻोठ बलड़ेज में मारिजल रजब शहर जे वारसनि सां इंसाफ़ न थियो। पुलिस क़त्ल में मुलविस हिक जवाबदार खे गिरफ़्तार त कयो आहे, पर ॿियनि जवाबदारनि खे अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। रिपोर्ट करे रहियो आहे ग़ुलाम मुस्तफ़ा जतियाल। मोइंजोदड़ो भरिसां ॻोठ बलड़ीअ में 6 ॾींहं पहिरियां मक़तूल रजब शर खे ज़रई ज़मीन में चोपायो माल चारण तां कयल मुंहमारी सबबि बंदूक जा फायर करे क़त्ल करण वाक़े ख़िलाफ़ मक़तूल जे वारसनि एयरपोर्ट पुलिस ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो। उन मौक़े ते मक़तूल रजब शर जो चाचो अली हैदर शर, अमड़ हमीदा शर, ॾाढी कोड़ी खातूं रिश्तेदार रेशमा शर आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त संदन हमराह जे क़त्ल में साहिल अबड़ो ऐं ॿिया जवाबदार मुलविस आहिनि। हिननि चयो त एयरपोर्ट थाणे ते क़त्ल केस दाख़िल करायो आहे। माल तो थोड़ी मुंहमारी कयूं, बस इन्हीअ जे हिसाब सां ॿिए ॾींहं ते चवंदा तोखे पहिरियों चवंदा तोखे मां ॾिसी रहंदुमि, ॿिए ॾींहं ते अची हुन मारियो अथसि। बस ॿी का बि कारण कोन्हे, न दुश्मनी आहे न का शइ आहे। नाहक थियो विया हिते पार्टी बाज़ीअ जो को बि चकर न आहे। असांजा सभु अमीर आहिनि, जेके बि मुंहिंजा अमीर आहिनि उन्हनि खे मुंहिंजी इहा ई आहे त ख़ुदा करण हिन क़ुरान जे सदके मुंहिंजी वार कनि, मुंहिंजी अपील हीअ ॿुधनि। मारियो आहे मुंहिंजे बचिड़े खे बेगुनाह बेख़ता माल जे ॾंडीअ चकीअ तां मुंहिंजे बचिड़े सां ज़ुल्म कयो वियो अथनि। मुंहिंजे बचिड़े सां ज़ुल्म कयो अथव भाउ, मुंहिंजे जी मालिकी कोन थी पुलिस करे पई एशे छो। मुंहिंजे बचिड़े खे सिंध आईजीअ खे अपील कंदासीं, असांजी DSP लाड़काणे वारो असांजी मालिकी करे, असांजो हक़ करे, असांखे हक़ खपे। बाबा मुंहिंजो पोटो असांजी मालिकी केर बि कोन थो करे पियो, असां मज़लूम आहियूं, असांजो केर बि मालिकी नथो करे। बाबा अल्लाह वास्ते ख़ुदा वास्ते तव्हां असांजी मालिकी कयो। हिन महिल ताईं कुझु बि कान कयो आहे, उन्हनि खे बिना छॾियो वञनि था पिया। असांजी MP शर खे अपील आहे असांजी मदद कई वञे। हे असांजी ॿुधनि न था, असां सुभाणे ओठा चौक ते नाइब जे धरणो हणंदासीं, असांखे इंसाफ़ कयो वञे। असांजो नौजवान बेगुनाह बेख़ता मारियो वियो आहे, मुंहमारीअ जे चकर में, न की असांजी दुश्मनी आहे। हिननि PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, MPA सरदार हिज़बुल्ला ख़ान बुगियो, MPA सुहेल अनवर सियाल, DIG लाड़काणो मज़हर नवाज़ शेख, SSP सरफराज़ नवाज़ शेख खां मुतालबो कंदे घुर कई आहे त क़त्ल केस में मुलविस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन मदनी जतियाल सां गॾु रिपोर्ट ग़ुलाम मुस्तफ़ा जतियाल, आवाज़ न्यूज़, मोइंजोदड़ो।